Hey. Bala. तो इतने असां वटि अॼु को मरी लॻो पियो आहे। एॾी सर्दी आहे सम्झ में नथो अचे त हे माण्हू वीचारा कीअं रहनि था पिया, कीअं कमु कनि था पिया। गाह पठो माल ढोर ढगो हे दॾा त तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं असां। रस्ते में जेको बि मिलियो हे ॾिसो का शइ कान्हे। हे असांजो स्कूल आहे हिते। हे ॾिसो ॿारनि जो आवाज़ अचे थो पर पोइ बि सरकार मोकलूं नथी करे। सी जे बारे में थोरो ॿुधायो। सी बाबा ॾाढो इज़ाफ़ो थी वियो आहे सी में। ॾाढो हाणे ॾाढो परेशान थिया आहियूं। हाणे छा कयूं, बसि रब जी रज़ा आहे। इहा बि का वॾी ॻाल्हि न आहे। भला हाणे रब जी रज़ा आहे न बाबा, के इंसान जे हथ में त न आहे न का ॻाल्हि। सही ॻाल्हि आहे, रब जे हथ में आहे हर शइ। दोस्तों 2-3 ॾींहं सीउ हलंदो आहे। अॼु थधि जो मज़ो वठण जे लाइ मां गज करायो आहे, छो जो मरणो त हिकिड़े ॼाड़े उहे आहे, पर थधि में ॾिसूं न, थधि जी कैफ़ियत ॾिसूं न असां त थधि में केतिरो पावर आहे। इन जे लाइ मां थधि जो मज़ो वठण जे लाइ मथो कुड़ायो आहे। इन जे लाइ ॾिसो असांजी पोज़ीशन, हे माण्हू थधि खां हीअं पिया था ॾकनि, ॼण मरंदा ई कोन हिकिड़े ॼाड़े। सीउ खे ॾिसी चवंदा अलाह अलाह। सीउ 8 ॾींहंनि खां पोइ वरी 12 महीना ऊन्हारो गर्मी ज़ालम हूंदी आहे, त पोइ ओॾी महिल असां सियारे जे लाइ सिकंदा आहियूं, थधे पाणी जे लाइ सिकंदा आहियूं। हिन महिल हमरा टेंशन में जा नवाब पाले हिन पाले अलॻि हा सी पाले सी मन साई ॻाल्हि हा बा कानी भले बा हुन कोई की हुन बा कसे न क्या है तू केरे ना ये पाले यार छल थे बो नहीं रखे ने कोटी बो दी तो कोटी भरी पई सजा नहीं गुजरान सजा दी वांद कई छल करे न तो टेम तो निकले सी जा नवाब ॿियो ॿुधायो। खैर बाबा ये कणकनि खे जो कोई वसे तो पानी जी ज़रूरत आहे छा? न पानी जी ज़रूरत अहिड़ी न आहे ख़ासि। तव्हां बि जेके कणकनि खे महीनो थी वियो आहे उहे हिननि खे त अचणु खपे नी। हा उनखे अचणु खपे पाणी। अब क्या हाल है? हलते भी ना ठीक है मेरा ही सही है। आ जाए हाँ ठीक है ना। हाँ सही है। असा में को कम कर जे तो कम कर भाई अदा छिलते रहा वञूं पालो आ ये मुझा माइट रुया बैठा हुया ये जी स्टेशन ते फकीर बैठा हूंदा आहिनि। हलो हे छा आहे तो वधीक हे ज़माने जो चरखो हलंदो पियो बाबा। बाबा बिस्मिल्लाह गाना भी ॿुधंदो थो वञे, छिल बि कयूं थो वञे। हाय हे वाटर वठी असां बि वेंदासीं अॻिते। हा छिलकंदा अचूं सॼो ॾींहुं वांधकाई में नथो गुज़रे। भला छिलकंदा हिकु 12 थी वेंदो आहे, टाइम बि निकिरी वेंदो आहे, ॾींहुं बि। वरी दोस्त चवंदा आहिनि त यार वेंजे नथो, हाणे 1 बजे ताईं छिलकयां, वरी 4 बजे ॿकरनि खे टारी लाहियां। पोइ केॾी महिल वेंदियूं बाबा पारो बि आहे अहिड़ी सर्दी में तव्हांखे ॾाढो जोगो तव्हां त गीज़रनि वारा आहियो, असां त ईअं आहियूं। दादा सी आहे सी ॾाढो आहे मेरा चाका बकीर खुदा जो माला जाना खाई आयो तू गरम लॻो पियो आहे। महिरबानी न चाका जानी थी सवाल मंगणे जो इहो थई चाका बकीर दोस्तो इहो थई पुराणे वक्त जो इहो थई महिरबानी न चाका भाभी ये जल चुड़ेला जे गोठन जो बगुल बगुल गोठन जो इहो थई जवान जो पुट है बाकी जवान है इहो थई यार। मेहरबानी
अगले बार है ना कौन से देखो गन हटाओ दादा भाव सादा ही दो पालो हाँ पारो लखवा हाँ हिनमल घणो टाइम थियो आहे हिमल थी अनबल ॿ लॻी आहे हिकु या हिकु लॻी ॿ हिकु लॻी बस हिकु थियो आहे तव्हां बि ॾिसो कहिड़ी सर्दी आहे केॾी सर्दी लॻी पियो पारो लथो आहे अॼु ॾाढो हा हिन अमराज जी ख़बर नथी पए मूं हथ ॻाल्हाए कोन अथसि पांडे बि कर गिटियूं पातियूं न ठीकु आहे हा ओए 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 दिल पियो चुराए मुंहिंजी दिल पियो चुराए ये जी पाले पाले वाले सदा क्या ख्याल है जगह गर्मी थी पे ऐ ऐ ऐ ऐ अञा त रुना ई कोन आयो आगे हां ए वाला कंहिंजे सोचनि में आ ये वाला के कोई सोच में आ अदा यो दे तू जागरा बच्चा भूख था मरन हां मुझे बच्चा भूख त्यां के साथ के जाई ना यार छो भाऊ इन नंढी उम्र में कॾहिं ॼणिया हुए बस के नंढी उम्र में होदन तो खबर आ अरे जने काडा कढिया हां जने काडा कढिया ता ॼणिया त काढो कढिया मायने कढिया ता काडा कढिया उतां वगी छा कयो मायन ते कई दी पाजी हां हलो हलो खैरा वाह अमुना ए तो भी के गाड़ी नहीं के तो सीधा आई मां बच्ची अदा हे ॾिसो कोई राह हिकु थियो आहे अञा ताईं नाल टंगड़ो सी नथो लहे न बिजली आहे न गैस आहे न नेटवर्क आहे न वारी नाल टंगड़ो करे गोबा पे भी न काढी कोट साउ पे रखो हा हाणे हिननि जे पोएं पासे खां पाणी निकिरे थो पियो थधि